खबर शामिल कंदासीं आवाज़ सिंध न्यूज़ चैनल मौजूद। रानीपुर रिपोर्टर मदद अली सोलंगी सिकंदर अली नारे जो रानीपुर मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजा सोट रहम हुसैन नारे जो इम्तियाज़ उर्फ़ प्यास नारे जो मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था। इम्तियाज़ उर्फ़ प्यास नारे जो पंहिंजी ससु अमीना खे बेगुनाह क़तल करे मुंहिंजे पुटु नवीद ते कारियनि जो इल्ज़ाम हणी असांखे फसाइण जी कोशिश था कनि। असां बाला ऑफिसरनि खे अपील कयूं था त असां सां इंसाफ़ कयो वञे। रहम हुसैन नारे जो इम्तियाज़ उर्फ़ प्यास नारे जो असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। अगरि सुभाणे मुंहिंजी फैमिलीअ खे कंहिं बि क़िस्म जो नुक़सानु थियो त उन जा ज़िम्मेवार रहम हुसैन नारे जो इम्तियाज़ उर्फ़ प्यास नारे जो हूंदा। मां DIG सखर SSP ख़ैरपुर खां मुतालबो करियां थो त असां सां इंसाफ़ कयो वञे, असांखे जानी माली तहफ़ुज़ ॾिनो वञे। सुबुह सां बाबा फशरी करे मुंहिंजे नवीद पुट खे 60 साल जी इम्तियाज़ पंहिंजी ससु कारी करे कारियनि जो इंतज़ाम ॾिनो, जंहिंमें राम सेन ऐं प्यासोल पुलिस ॿधी गिरफ़्तार कया आहिनि। हाणे उन्हनि मुंहिंजे आशिक़ आज़ाज़ इहे धमकियूं था ॾियनि ऐं राम सेन प्यास अली उर्फ़ उहे मूंखे पुलिस जे बि केस कराईंदासीं। बनीअ जे करे ऐं प्लाट जे करे ड्रामा ठाहे मां मिसकिन ते ज़ुल्म कनि था। मां SP साहब खे अर्ज़ु थो कयां त मूंखे पुलिस जी तौफ़ीक़ मिली वञे। AIG साहब खे थो चवां, मूंखे धमकियूं था ॾियनि मारण जूं बि ऐं पुलिस जे ॿधाइण केसनि जूं बि। पर बनीअ जे पेट में सूरत न, बनीअ जे करे मुंहिंजा नंढड़ा बच्चा आहिनि। मां सॼो ॾींहुं मज़ूरी कयां थो, मज़ूरी खावां थो, पुटनि सूधो मां मज़ूर आहियां, महिनत हो पैसे वारा आहिनि, मां मिसकीन आहियां। मुंहिंजी ख़ुदा कारण सिंध AIG SP साहब खे अपील आहे मुंहिंजी मदद करे।